अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नवाब वली मोहम्मद भरसां ॻोठ आरिफ राहू में जन्म वठंदड़ सिंध जो मशहूर मल पहलवान आरिफ राहू 65 सालनि जे ॼमार में फालिज ऐं शुगर जे बीमारी सबबि वफ़ात करे वियो। मल पहलवान आरिफ राहू मल मुक़ाबलनि में केतिरा ई भेरा सिंध गेम्स भिटशा कलंदर जे मेले में मलाखड़ो खटे एवार्ड हासिल कया, जॾहिं त 1 साल खां बीमारी सबबि घर में खट ते पयल हो, पर सकाफत खाते संदसि का बि सार न लधी। संदसि तॾो ॻोठ आरिफ राहू में विछायो वियो आहे।